पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में हिकु दफ़ो ॿीहर 1 यूनिट मढ़ण जी साज़िश कई पई वञे। हिकु शख़्स खे चोथों भेरो मढ़ियो पियो त नुक़सान मुल्क जो ई थींदो। गारगंद वारी सियासत ज़ाती दुश्मनी ताईं पहुची चुकी आहे। नफ़रत ऐं विराइण जी सियासत सां मुल्क जो कहिड़ो नुक़सान थींदो कंहिंखे का ॻणती नाहे। इस्लामाबाद में थींदड़ फ़ैसिलनि सबबि तारीख़ी महांगाई ऐं बेरोज़गारी थी आहे। काबुल वञी चांहि पीअण वक़्तु सोचियो ई न त मुल्क खे कहिड़ी क़ीमत अदा करणी पवंदी। अमरीका तरफ़ां अफ़गानिस्तान में छॾियल हथियार पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रहिया आहिनि। 8 फ़रवरी ते नफ़रत ऐं विराइण जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न कयो वेंदो। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जी मलीर जे लाइ इब्राहिम हैदरी में रैली। कारकुननि तरफ़ां शानदार आजियां गुलनि जी वर्खा। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जेकॾहिं अवाम 300 यूनिट ताईं बिजली मुफ़्त चाहे थो त पीपी खे वोट ॾिनो वञे। नौजवान रोशन मुस्तक़बिल ऐं यूथ कार्ड हासिल करण लाइ बिलावल जो साथ ॾियनि। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो आहे त 8 फ़रवरी ते अवाम तरक़ी जे दुश्मननि खे रद्द करे छॾे। मुस्लिम लीग नून जे वञण खां पोइ लाहौर लावारिस थी चुको आहे। साकिब निसार ऑरेंज लाइन खे 1.5 साल ताईं रोकियो। आम चूंडुनि खां पोइ मुल्की तरक़ी जो फीथो ॿीहर शुरू कयो वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा ऐं तहरीक इंसाफ जो वकील लतीफ़ खोसा हिकु दफ़ो ॿीहर आम्हूं साम्हूं। लतीफ़ खोसा तरफ़ां पीटीआई जे बानी जी नाअहली ख़िलाफ़ जल्द ॿुधणी जी दरख़्वास्त। तव्हां खे हिकु पासे अदलियात ते एतबार नाहे पर ॿिए पासे वरी रिलीफ घुरी रहिया आहियो। जल्द ॿुधणी लाइ दरख़्वास्त ते कानून मूजिबि जेको रिलीफ हूंदो ॾींदासीं। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा रिमार्क्स। इलेक्शन कमीशन हिकु दफ़ो ॿीहर उम्मीदवारनि जा चूंड निशान तब्दील करण खां रोके छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त जेकॾहिं चूंड निशान तब्दील करणु लाज़मी आहे त इजाज़त वरिती वञे। बैलेट पेपरनि जी छपाई शुरू थी चुकी आहे। चूंड निशान जी तब्दीली हाणे मुमकिन नाहे। क़ौमी असैम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त इदारनि जी पाण में छिकताण हुजे त मुल्क तरक़ी न करे सघंदो। पाकिस्तानी क़ौम तमामु घणी बहादुर आहे। ज़िद अञा मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे। हाणे पाकिस्तानी क़ौम वटि ज़ाया करण लाइ वक़्तु नाहे। संजीदगी सां जाइज़ो वठणो पवंदो त छा विञायो ऐं छा हासिल कयो पियो आहे। तहरीक इंसाफ जे बानी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन जी ॿुधणी दौरान पीटीआई जे वकील शोएब शाहीन ऐं इलेक्शन कमीशन जे मेंबरनि में मुंहुं मारी। इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जो चवणु आहे त जेल में जेको कुझु थियो तंहिं ते ख़ामोश आहिनि। हू घणो कुझु करे पिए सघिया। तनक़ीद थियणु घुर्जे, गारियूं त न ॾियणु घुर्जनि। तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त पेशावर हाई कोर्ट मां वापसि वठी छॾी। पीटीआई जे वकील अदालत खे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ संदन दरख़्वास्त असराइती नाहे रही, जंहिं करे हू दरख़्वास्त वापसि वठी रहिया आहिनि। पीपी अॻवान इरफान गुल मक्सी एमक्यूएम में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। टिकट न मिलण ते मायूस थी इरफान गुल मक्सी एमक्यूएम में
शमूलियत इख्तियार कई। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर में 2 ॼणा गटर में किरी फोत। हबीब यूनिवर्सिटी वेझो 2 ॼणनि गटर में किरी दमदणीअ हवाले कयो। सिंध जे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर पारां अमन अमान जी ख़राब सूरत हाल ते कावड़ जो इज़हार। IG सिंध ऐं DG रेंजर्स खे ख़त लिखी अमन अमान यकीनी बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त सिंध जे वॾनि शहरनि समेत बहिराड़ी वारे इलाइक़नि में बदमनी वधी वई आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में रोज़ानो वाध थी रही आहे। चूंड उम्मीदवारनि ते हमला ऐं ॾींहं ॾिठे अग़वा जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। सूबे जी बिगड़जंदड़ सूरत हाल बावजूद कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा ख़ामोश छो आहिनि। सूबे में वधंदड़ ॾोहनि खे रोकण लाइ फौरी तौर ते कदम खिया वञनि। डहरकी में मज़हब तब्दील करे पसंद जो परणो कंदड़ नारी गलो ऐं नक वढे बेदर्दी सां क़तल। बशीरा नाले औरत जो घर मां हथ पेर ॿधल लाशत। मक़तूल जे मुड़िस जो चवणु आहे त मंसूर शहर ऐं कदीर डहर अग़वा कयो। 3 ॾींहनि खां पोइ घर वापसि मोटियसि त घर वारी जो लाश मिलियो। कोटनीजी ऐं भर पासे उड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿाड़ो फोत। ॻोठ ख़ैर पातो में नींगर मोहम्मद रज़ा पातो बीमारी सबबि दमदणीअ हवाले कयो। लाड़काणे में ॻोठाणनि जो बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासरनि औरत ते वेश्याणो तशदुद कयो। पुलिस 2 जवाबदारनि खे लॉकअप कयो। ॿिया जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जैकबाबाद में बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। PP शहीद भुट्टो जे सॾ ते शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त गैस ऐं बिजली जी लोड शेडिंग सबबि शहरी मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया मसइलो हल करण लाइ तयार नाहे। कंडियारे वेझो क़ौमी शाहराह ते 2 वैनुनि ऐं ट्रालर में टकर। 2 ॼणा फोत। 20 खां वधीक ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी क्रिकेट टीम में 3 तब्दीलियूं। अब्बास आफरीदी, आमिर जमाल ऐं उसामा मीर स्क्वाड मां ॿाहिरि। मोहम्मद नवाज़, वसीम जूनियर ऐं ज़मान ख़ान टीम में शामिल।